अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाए पियो जाॻाए पियो, सिंधी शाइरी, शाइर उस्ताद बुखारी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध, 1999 ईस्वी। गज़ल आहे: नजे दिल उकाबी नज़र छा करे, जिगर खां सवा अख असर छा करे, पका पेर नाहिन त घोड़ो टठो, तिखी बांह नाहे तबर छा करे, अज़ाब आहे दौलत वॾी दिल नंढी, दंबर पाण केरे त धर छा करे, ॾिना देस दोदा ॾियां ॾढ छा, ॾरी ॾार प्याड़े छपर छा करे, कटे बाट तारा खुटा पऊं फुटी, ककर थी कटक विया सहर छा करे, कफ़स डोर कैंचूं रकीबन घड़ियूं, प्री प्रीत तड़पियम पर छा करे, कयईं किलककारी कटारी किथे, बुखारी मयारी मगर छा करे। चौसठो आहे: निसोरो ज़हर पी ॾेखार पो मंजे, उहो पी पो बि जी ॾेखार पो मंजे, बची थो पियो त छा थी पियो, उन्हीअ मच में नची ॾेखार पो मंजे। हिकु ॿी गज़ल आहे: धुॾी धरती किरिया कुंगरा त ढिंगर ढार नचंदासीं, धुॾी धरती किरिया कुंगरा त ढिंगर ढार नचंदासीं, उथियो ओथर छुलियूं छोलियूं त आर ऐं पार नचंदासीं, हुमर चो वक़्तु होकारी जमाला झंग झरगाए, चंजूरूं चंग ते कोसार खां थर पार नचंदासीं, वॻियूं खिवणियूं ककर वाॼा, कणियूं छम छम हुआ लाॾा, असीं गॾिजी गुल ऐं गुलज़ार थी निर्वार नचंदासीं, वॼाए खंजरियूं वाइज़ तिखियूं ताड़ियूं हणी नासिया, मचाए मुहतसिब महफ़िल तपो लाचार नचंदासीं, विहां कातिल जो ॼाणी गोरखनि कन काज कासाई, लिखे काज़ी सॾे कोटार अॼु फनकार नचंदासीं, फलाणो थो फलाणे वटि नचे ऐं हू हुते हुन वटि, असां दिलदार सां गॾिजी यकीनन यार नचंदासीं, नचो मंसूर सरमद ख़ुदि नचण नागन जो कमु आहे, करायो दार खे सींगार बंजी कुंवार नचंदासीं, नचो मंसूर सरमद ख़ुदि नचण नागन जो कमु आहे, करायो दार खे सींगार बंजी कुंवार नचंदासीं, कॾहिं धुनकुन फ़ुकां वारी कॾहिं धुनकुम बाज़नी जी, किथे मजबूर नचंदासीं किथे मुख़्तार नचंदासीं, मस्तियूं सभु मुलनि वारियूं मकां आहिनि मलंगनि जा, असीं सूफ़ी बुखारी सो सरे बाज़ार नचंदासीं।